तो अस्सलाम वालेकुम। उम्मीद है ठीक हूंदो ऐं पंहिंजे कमनि कार सां लॻा पिया हूंदव। जॾहिं बि तव्हां लाइव ईंदा हूंदव को न को इशू खणी काई ख़बर खणी तव्हां सां अॼु सुबुह सवेर जीअं झुड़ियाली मौसम थी वई। हीअ ॾिसो पिरालो वॾा माशू कीरकोट गाड़ी मोरी कोट बीरबंद उन सां गॾो गॾु जेके मुसलसल बरसाति पई उन बरसाति खां पोइ जेके खजिनि जे मालिकनि खे नुक़सानु थियो आहे उहो काफ़ी सारो। हींअर थोरी हवा ई लॻे थी पर तव्हांखे असां उनजो ॾिसूं था नुक़सानु। ॾिसो जेको खजीअ जे बेकरनि खे थियो आहे। हीअ ॾिसो हीअ थोरी हवा लॻी आहे। हवा लॻण सां ई ॾिसो त केतिरो कहिड़ो थी वियो आहे, नुक़सानु थियो आहे। अञा हीअ वॾियूं ई न आहिनि खजियूं पर हीअ एतिरी खटि थी वई आहे ऐं एतिरो जेको आहे उहा नुक़सान कमु थी वियो आहे जो अञा थोरी हवा अहिड़ी लॻी आहे। झुड़ियल मौसम थी आहे त हीअ खजियुनि जो केरो शुरू थी वियो आहे। पर जॾहिं हिन खजीअ जे चाड़ो मथे चढ़ंदो अञा धकु ई हणंदो त शायदि उहो त नसीब न पर काफ़ी सारो नुक़सानु आहे। ॾिसो खजियुनि में जेको थी वियो आहे ॾोको जेको रसियल हुयो बरसाति जे पवण खां पोइ उहो इलाही नुक़सानु थियो आहे। ऐं हीअ ॾिसो हीअ खजियुनि जे हेठां जेको कहिड़ो आहे थोरी हवा अहिड़ी लॻी आहे ऐं झुड़ियाली मौसम थी वई आहे। अॼु अला आराम करे असांजे रब साईं खां दुआऊं घुरूं था त असां ते रहम करम कयो वञे। ऐं हीअ साल जो फ़सुलु आहे, 12 महीने फ़सुलु आहे ऐं हिन में असांजो मालिकनि जो बि रोज़ी आहे ऐं ठेकेदार जी बि रोज़ी आहे, चाढ़े जी रोज़ी आहे, मज़दूर जी रोज़ी आहे, हितां गाॾियुनि वारे जी रोज़ी आहे, पिड़नि वारे जी रोज़ी आहे। वरी जॾहिं हितां ढोइजो थो मंडीअ ते पहुचाइजे थो मंडी वारनि जी रोज़ी आहे, उते तोर वारनि जी सोभ वारनि जी माना हिकिड़ो सभिनी जी रोज़ी रब साईं में रखी आहे हिन फ़सुल में। पर हीअ कहिड़ो ॾिसो हीअ थोरी बरसाति पवण खां पोइ हीअ कहिड़ो ॾिसो ऐं थोरी हवा अहिड़ी लॻे थी त हुनजो कहिड़ो खजियुनि जो ॾिसो हीअ गोशा ख़ाली थी विया आहिनि ऐं हू तमामु जेको आहे थोरी हवा सां ऐं झुड़ियाली मौसम सां गॾो गॾु ही थोरी हवा अहिड़ी लॻे थी थधिकार थिए थो त हिन जे खजियुनि जो कहिड़ो जेको आहे सो ॾिसो खजियूं ख़ाली थी वियूं आहिनि। ऐं हीअ सुबुह सुबुह जा तव्हांखे लाइव जेको मंज़र ॾेखारियां थो असां पिरालो बरसां वॾा माशू यूसी वॾा माशियुनि खां त हीअ ॾिसो त उहो कहिड़ो केतिरो नुक़सानुकार थियो आहे। हीअ शयूं इन सां गॾो गॾु जेको बरसाति जो पाणी अञा ताईं उते ई जेको बीठल आहे ऐं उनजो कहिड़ो बि अञा हले थो ऐं अञा सुक ई न थी आहे त हिकिड़ो ॿियो रब साईं जे वरी मथां जेका झोड़ाली मौसम आहे अलाह साईं खे दुआऊं घुरूं था, मालिक साईं खे दुआऊं घुरूं था त पंहिंजे अमानत रखे शाम रखे ऐं रहम करम कयो वञे। हीअ शाम तूं आतूं ऐं आज़माइशूं असांजूं पंहिंजूं ई ख़रीद थियल आहिनि ऐं रब साईं खां दुआ आहे त पंहिंजे अमानत रखे ऐं पंहिंजे रहम करम सां हीअ फ़सुलु जेको 12 महीने पाण हीअ ॾिसो त उहो खजी ॾिसो कहिड़ो अञा बरसाति जो पाणी अञा हेठि ई बीठल आहे। ॾिसो हाणे हे कम न कार जो आहे हीअ जेको खट आहे कंहिं कम न कार जा। ॾिसो पाणीअ में जेका हीअ हेठि पई आहे थोरी सुबुह सां थोरी हवा अहिड़ी लॻी आहे। हवा लॻण सां हीअ काफ़ी सारो बेखर खे नुक़सानु आहे। हीअ ॾिसो उहे खजियूं ऐं हीअ अञा ताईं बरसाति जा पाणी सुका ई न आहिनि त रब साईं मथां वरी ॿियो झुड़ियाली मौसम करे छॾी आहे। हीअ उहो कहिड़ो आहे उहा खट आहे जेका ॾिसो था त के खार कमे के हुन में को जानवर बि नथो खाए। हीअ शइ उहा शइ थी वई आहे। ॾिसो न हीअ थोरी हवा लॻण सां बरसाति में जेके गोशनि में पाणी बीठल हो या खटि थी वई आहे। हीअ ॾिसो पर हीअ एतिरो नुक़सानु थियो पर शायदि जॾहिं चाड़ो खजीअ ते चढ़ंदो ऐं उहो पंहिंजो थोरो कुआड़ीअ धकु हणंदो त शायदि गोशे में बाक़ी माल बचे। ॾिसो काफ़ी सारा अञा बाग बीठा आहिनि ऐं उहे शयूं रब साईंअ खां दुआऊं पंहिंजे अमानत रखंदो ऐं शामतूं आमतूं रहमतूं असांजी नाज़ुल कंदो। ऐं हीअ ॾिसो था त हीअ असांजो बेखरनि जो नुक़सानु ऐं हिननि में रोज़ी अलाए केतिरनि घरनि जी अलाए केतिरनि जी मज़दूरनि जी रोज़ी लिखियलु आहे
हिन 12 महीने जी फसल में ही उहो फसल आहे जेको साल में कुझु चकर अचे थो ऐं रब साईं पंहिंजे रहमतुनि में रखंदो ऐं पनाह में रखंदो ऐं पंहिंजे बरकत विझंदो। हीअ त शुआरो नथो थी सघे, हीअ खारका, पर खारका बि खट वारी। हीअ ॾिसो रब साईं खां दुआ आहे त पंहिंजे अमान में रखंदो, पंहिंजे बरकतूं विझंदो। हीअ सुबुह सुबुह मां तव्हांखे सवेर जेको नज़ारो ॾेखारियूं था वॾनि माशियुनि खां। भाई साहब पर पराले पेज खे लाइक करणु शेयर करणु न विसारींदा।